घोटकी मामा के आगा कंदासी घोटकी जे शेख बंद के लगल घारो 40 कलाक गुजरण बावजूद बंद न थी सघियो। इलाइक़े वासी भी यारो मददगार बणिजी विया आहिनि। डीसी घोटकी जे ऐलान बि कुझु न कयो, का बि इमदादी कैंप क़ाइम न थी सघी। ॻोठाणनि जो चवणु आहे त घारो वक़्त सिर बंद न थियण सबबि 300 फुट खां वधी वियो आहे। मुतासिर ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते ॿेड़ियुनि ज़रिए महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण में रुधल आहिनि। ज़रीन मौसू ॿेड़ी मालिकनि बि ग़रीब आवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरण शुरू करे छॾियो आहे। ॿेड़ी मालिकनि पारां मुतासिर ॻोठणनि खां फी चकर जा 10,000 रुपया किरायो वसूल करे रहिया आहिनि। घोटकी मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। घोटकी जे शेख बंद के लगल घारो 40 कलाक गुज़रण बावजूद बि बंद न थी सघियो। इलाइक़े वासी भी यारो मददगार बणिजी विया आहिनि। डीसी घोटकी जे ऐलान बि कुझु न कयो, का बि इमदादी कैंप क़ाइम न थी सघी। ॻोठाणनि जो चवणु आहे त घारो वक़्त सिर बंद न थियण सबबि 300 फुट खां वधी वियो आहे। मुतासिर ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते ॿेड़ियुनि ज़रिए महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण में रुधल आहिनि। घोटकी मां तफ़सील मालूम कंदासीं जब्बार महर खां। जी जब्बार, वहाँ पे मौजूद है तो भी वही नजर आए। भरसां कादरपुर शेख बंद के 250 फुट घारो लॻो, जंहिं सबबु जेको आहे सो 250 ॻोठ हुया उहे जेके पाणी जी लपेट हेठि अची विया। जॾहिं त ॻोठाणा जेके आहिनि बेयारो हिन महिल ताईं मददगार बणियल आहिनि। आपाशी खाते अमले समेत डीसी घोटकी बि सिर्फ़ु जेको आहे सो बंद ते ख़ाली मुआइनो करे बाद में ख़ाली वापसि मोटी आयो। जॾहिं त 40 कलाक गुज़रण जे बावजूद हिन महिल ताईं जेको शेख बंद जो जेको घारो आहे उहो हिन महिल ताईं इंतज़ाम या महफ़ूज़ नाहे करे सघी। जंहिं सबबु जेको आहे सो पाणी जी जेकी वहिकिरो आहे उहो वधणु लॻो आहे, जंहिं सबबु केतिरा ई वधीक ॻोठ पाणी जी लपेट हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणो त हिन महिल ताईं डीसी घोटकी पारां जेको आहे सो इहा दावा कई त उन्हनि खे ॿेड़ियुनि ज़रिए ॿिए हंधि मुंतक़िल कयो वेंदो, पर हिन महिल ताईं उहे सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि। मुंहिंजो इहो चवणो त हिन महिल ताईं असां जेको आहे फाथल आहियूं, असां पंहिंजी मदद पाण त जेको आहे सो प्राइवेट जेके ॿेड़ा घुराए करे। ठीकु आहे, महिरबानी जब्बार महर तफ़सीलनि जे लाइ।